नंगर पारकर जे लॻे ॻोठ तजमाल जे वेरे में नायाब नस्ल जा हिरण शिकारिन हवाले। शिकारिन कोड़कूं लगाए छॾियूं, जंहिंमें नायाब नस्ल जो हिरण फासी पियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण झंग में हिरण खे ॻोल्हे पेर में लॻल कोड़की कढी वरिती। इलाइक़े वासी समाजी अॻवान सरदार सिंह ठाकुर जो चवणु हो त शिकारी मक़ामी चन्नू कोली ऐं ॿिया आहिनि। अॻिते इन्हनि ते केस दाख़िल थियल आहिनि। शिकारी राति जो सरेआम झंग में लही पवंदा आहिनि। असां उजागा कटे हिरण जी मालिकी करे रहिया आहियूं। हिरणनि खे असां पंहिंजे बचनि वांगुरु पालींदा आहियूं। शिकारिन खिलाफ़ कार्रवाई न थी त ज़ख़्मी हिरण खणी मेन रोड ब्लॉक करे धरणो हणंदासीं। अॻवाननि ॿिए पासे राब्तो करण ते डिप्टी कंज़र्वेटर मीर एजाज़ ठाकुर ॿुधायो त टीम तजमाल जी वेरी पहुती आहे। कोड़की में फाथल हिरण बि ॻोठाणा खणी आया आहिनि। शिकारनि खिलाफ़ कार्रवाई थींदी। कंज़र्वेटर वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची